ओम शांति। असां बाबा खे यादि था करूं। मां आत्मा प्रकृति जे विच में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे यादि करे मन में कोई बि ॻाल्हि हुजेव बाबा खे ॿुधाए छॾो। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवनि था, मीठे मीठे ॿार बाबा चवनि था कि हाणे असांखे पंहिंजे जीवन में सदा ये यादि रखिणो खपे कि असांखे परमात्मा खां शक्तियूं धारण करणियूं आहिनि। भॻवान खे असां ईअं न चऊं कि मुंहिंजो दुख दूर कर। भॻवान असांजो दुख दूर करे, लेकिन असांखे अगरि सम्झ ई न आहे त असां वापसि दुखी थी वेंदासीं। त भॻवान खां न इहो घुरणो खपे कि हे भॻवान मूंखे सम्झ ॾे ताकी मां इहे सम्झी सघां कि मुंहिंजे कहिड़े कर्मनि द्वारा मूंखे दुख थो मिले, मुंहिंजे कहिड़े कर्मनि द्वारा मूंखे इहा बीमारी थी थिए, मुंहिंजे के कर्मनि द्वारा मूंखे परिस्थिति आई आहे। ऐं हिनखे पार करण जे लाइ मूंखे जो शक्ति खपे उहा असां परमात्मा खां वठूं, घुरूं बि न कि मूंखे ॾे। बाबा खे चयो बाबा, बाबा अर्थात पंहिंजो पीउ, आत्मा जो पीउ परमात्मा। बाबा खे चयो बाबा, मां तव्हांजो ॿार तव्हांखां इहो पुछां थी भई मूंखे इहा दुख छो आयो, मुंहिंजे कहिड़े कर्मनि द्वारा इहो दुख आयो आहे ऐं मां कहिड़ा कर्म करां ताकी मुंहिंजो हाणे मुंहिंजे जीवन में अॻियां दुख न अचे, ऐं मूंखे कहिड़ी शक्ति सां मां पंहिंजे हिन दुख खे पार करे सघां। उहा शक्ति मां तव्हांजो ॿार आहियां त अधिकार सां वठिणो खपे। मांगणो मतिलबु हिकु हूंदो आहे न भई भॻत ईअं बेबस थी करे मांगदो आहे भॻवान सां, त बेबस थी करे न मांगणो आहे, अधिकार सां। जीअं तव्हां पंहिंजे माउ पीउ संबंधियुनि सां जंहिंसां तव्हांजो हक़ु हूंदो आहे भई मूंखे इहा चीज खपे, इहे पैसा खपनि, हीअ चीज अधिकार सां मांगण अलॻि ॻाल्हि आहे। भई हिकु ॿार पंहिंजे पीउ सां कीअं मांगदो, ऐं हिकु उहो ई जो सड़क ते कमु करण, सड़क ते हूंदा आहिनि जो ग़रीब हूंदा आहिनि, उहो हुन ई माण्हू खां कीअं मांगदो, फ़र्क़ु थी वेंदो न। भई ॿार अधिकार सां चईंदो ऐं जेको सड़क ते हूंदो उहा अधिकार सां न चईंदो, उहो बेबस थी करे चईंदो, वेचारो थी करे चईंदो। त बाबा असांखे चवनि था हिन ई रीति न हाणे असांखे भॻवान सां कुझु मांगणो न आहे, लेकिन असांखे ईअं न चइणो मूंखे सुख ॾे, मूंखे शांती ॾे, मुंहिंजे जीवन में ईअं थिए न। हुनजी छोजे भॻवान आहे न ज्ञान जो सागर, गुणनि जो सागर, शक्तियुनि जो सागर आहे। त भॻवान असांखे छा ॾींदो आहे? ज्ञान गुण शक्तियूं। अॼु तव्हांजो अगरि दुख भॻवान दूर बि करे छॾे, सम्झो तव्हांखे पेट में सूर थो थिए, अगरि उहो तव्हांजो पेट जो सूर ठीकु बि करे छॾे, लेकिन अगरि अॼु जेको तव्हां ग़लति खाधो जंहिंजे कारण तव्हांखे पेट में सूर थिए थो, कल्ह तव्हां उहो ई वापसि खाओ त वरी पेट में सूर थींदो। त भई असांखे सम्झ खपे न। त असां त भई मनुष्य जेका भॻत हूंदा आहिनि न, उहे छा हूंदा आहिनि, उहे सिर्फ़ु हुननि खे बसि इहो खपे भई मुंहिंजो दुख दूर थी वञे, मुंहिंजो इहो सूर दूर थी वञे, मुंहिंजो इहा परिस्थिति जेके का आई आहे, इहो मुंहिंजो ॿारु ठीकु थी वञे, इहा ॻाल्हि ठीकु थी वञे, बसि मूंखे त कीअं बि करे पैसो मिली वञे। लेकिन तव्हां वटि पैसो हुयो, हाणे न आहे, त तव्हांजी कहिड़ी बेसमझी जे कारण तव्हां वटि पैसे जी कमी आई आहे। असांजी कोई कमी हूंदी, असां हर हिकु ॻाल्हि में ॿियनि खे त न चई सघंदा आहियूं ॿियनि जे कारण ईअं थियो।
न हमेशा अगरि तव्हांजा ॿार में बि कोई गड़बड़ी आहे, तव्हांजे घर में कोई परिस्थिति आहे, तव्हांजे जीवन में तव्हांजे शरीर में कोई परिस्थिति ॻाल्हि आहे, बीमारी आहे, त असांखे आहे न हुन ॻाल्हि खे सम्झणो खपे। कॾहिं सम्झी सघंदा आहियूं, जॾहिं असां धैर्यता सां शांती सां परमात्मा खे यादि कंदा आहियूं। हिन दुनिया में माण्हू कोई शांती सां भॻवान खे यादि ई नथो करे, सिर्फ़ शोर शराबे में तव्हां यादि कंदव। सुबुह खां ॾिसो था, सुबुह खां रड़ियूं मारदा आहियो न मारदा आहियो, पहिरियों भॻवान जे लाइ रड़ियूं मारदा आहियो, पोइ पंहिंजे ॿारनि सां गृहस्थी में रड़ियूं मारो, पोइ तव्हांखे सम्झ कीअं अचे। ऐं माण्हू थोरो बि वॾो थी थो वञे त बसि चए थो मां वॾो थी वियो आहियां, मूंखे कोई सम्झाइण वारो, मूंखे कंहिंसां कंहिंजी सम्झ न खपे, मां समझदार आहियां। त थोरो बि वॾो थिए थो, अॼु माण्हू नई नई नूंहं शादी करे आई, चईंदी मां समझदार आहियां। लेकिन गृहस्थी कीअं हलाइबी आहे, हिकु घर खां ॿिए घर में आया, पोइ कीअं हलबो आहे, उहा सम्झ थोरी ईंदी आहे। हू त जॾहिं धीरे धीरे सिखे माण्हू न, ईअं ई ससु कीअं ॾे हुनखे घर संभालण लाइ। भई गृहस्थी संभालण हिकु ॾाढी वॾी ॻाल्हि थींदी आहे। कहिड़ो माण्हू कहिड़े वीचार सां अचे थो, केरु माण्हू कीअं थो करे, कंहिंजा कहिड़ा वीचार था हलनि न। धंधे में बि ॿार चए न मां सिखी आहियां, हाणे मुंहिंजो पीउ मूंखे धंधो ॾेई छॾे, पर केॾो माण्हू हर हिकु ॻाल्हि जी सावधानी रखणी आहे न। भई कहिड़ी नज़र सां बि माण्हू ईंदा आहिनि, घर में ई अची वेंदा आहिनि, दुकान ते ई अची वेंदा आहिनि, कुझु अहिड़ो कुझु करे वञनि, तव्हांखे पतो ई न लॻी वञे न। कुझु अहिड़ी वेड़ी चीज रखी वञनि, तव्हांजे घर में परेशानी ईंदी रहे, तव्हां चओ असांजे घर में अलाए छो परेशानी थी अचे। त अॼुकल्ह थींदो आहे ईअं उल्टो सुल्टो कमु, त सम्झ त खपे न भई। ऐं माण्हू चए थो बसि भॻवान खे चए थो असांजो दुख दूर कर, असांजो शरीर ठीकु कर, असांखे ईअ ॾे ईअ ॾे। कल्ह जो तव्हांखे जीअं तव्हां पंहिंजे ॿारनि खे सभु कुझु सम्झाए करे उहो जॾहिं अनुभवी थींदो आहे, कोई ॿार चए न मूंखे त वॾी साइकिल वठी ॾियो, हाणे उहो सिखियो ई न आहे त तव्हां वठी ॾींदव हुनखे? चईंदा न अरे सिखियो ई न आहे, साइकिल वठी ॾियूं, कल्ह वेंदो त पोइ किरी पवंदो। त उहे परमात्मा बि तव्हां चओ था भई असांजो सूर दूर करे, असांजो इहे दुख दूर करे, त पर भॻवानु चए थो पहिरियों सम्झो त सही कि मूंखे इहो दुख छो आयो आहे, मुंहिंजे कहिड़े कर्मनि जे कारण थो। इन करे कॾहिं बि तव्हांखे तव्हांजे जीवन में कोई परिस्थिति अचे, बीमारी अचे, कोई बि ॻाल्हि, चाहे तव्हांजो ॿार नथो मञे, ॿार में गड़बड़ी आहे, कोई बि कॾहिं बि कुझु बि थिए न, धैर्यता सां सोचो भई मुंहिंजो ॿार एॾो सुठो हुयो, इहे ख़राब कीअं थियो, हिनजा संस्कार कीअं बिगड़िया, आख़िर कहिड़ी संगत में पहुची वियो। त इहे जॾहिं असां धैर्यता सां वीचार कंदा आहियूं न, पोइ असांखे सम्झ में ईंदी आहे कि मुंहिंजी ग़लती जे कारण या ॿिए कंहिंजी ग़लती जे कारण या दोस्तनि जी संगत जे कारण अहिड़ो थियो। कॾहिं बि ॿार जो अगरि तव्हां मूंड या व्यवहार ॿियो ॾिसो, भई वैसे तव्हांजो ॿार हल ठीकु आहे, लेकिन अॼु हुनजो मूंड थोरो ईअं थो लॻे, अॼु उहो ठीकु न आहे, अॼु उहो उल्टा सुल्टा जवाब थो ॾे, त सोचो भई इहो अॼु ईअं छो थो थिए, या त हिनजो कुझु ॻाल्हि थी आहे, या संग जो प्रभाव, या अॼुकल्ह दुनिया में ॿाहिरि न वातावरण जो प्रभाव ईंदो। माण्हू इहे त ध्यानु ॾींदा आहिनि भई ॿी कोई आत्मा थींदी आहे न, भई कंहिंजो किथे पांव लॻी वेंदो आहे त पोइ उहो उल्टो सुल्टो कोई ॿी आत्मा बि घुसी वेंदी आहे, इहे त माण्हू ध्यानु ॾींदा आहिनि। लेकिन अॼुकल्ह छा आहे, दुनिया में न वातावरण जो प्रभाव थो पए। जीअं सम्झो काथे लहसुन प्याज ठहींदो हुजे त उते हुनजी बदबू ईंदी आहे न, त उहे ई दुनिया में न हिन विकार, बुराई, कमी कमज़ोरियूं, बुराइनि जी बदबू फैलियल आहे दुनिया में। हाणे तव्हांजो ॿार एॾी बदबू वारी दुनिया में ॿाहिरि वञे थो, अॼुकल्ह स्कूलनि जो बि इहो ई हाल आहे। माण्हू त शौक़ में पंहिंजे ॿार खे स्कूल त मोकिले थो, लेकिन अॼुकल्ह जा स्कूल बि सही थोरी आहिनि न। टीचर बि छा कंदो, पढ़ाए करे हली वेंदो, पर उतां जी संग जेको आहे, केतिरो बार तव्हां पंहिंजे ॿारनि खे बचाईंदव न। त हिन करे हुननि खे बि परमात्मा जी चित्र छाया में रखो,
ऐं अगरि तव्हां उन्हनि खे सम्झंदव न भई हुनजो अॼु इहो व्यवहार छो आहे, ईअं छो आहे, ईअं छो आहे, ऐं तव्हां हुनजे लाइ उल्टो सुल्टो सोचंदव, ॻाल्हाईंदव, कंदव, त पोइ उहा तव्हां खां बि निकिरी वेंदो हथ खां। कंहिंखे बि असांखे उल्टो सुल्टो न ई ॻाल्हाइणो, हिन जो त व्रत ई रखी छॾो। छो जे अॼुकल्ह जी तमो प्रधान दुनिया में ॿाहिरि धंधो करण वञनि था माण्हू, सामान वठण वञनि था, स्कूलनि में वञनि था, त केॾी बदबू वारी दुनिया आहे। अर्थात परमात्मा कहिड़ी बदबू चईंदो आहे, हिन विकार बुराइनि जी बदबू कॾहिं बि तव्हांजे ॿार में उहो प्रभाव विझी छॾंदी आहे। हाणे तव्हांजो ॿारु ॾाढो सुठो सुठो भलो तव्हां सुबुह जो मोकिलियो, स्कूल मां ईंदो ऐं चिल्लाईंदो, उल्टा सुल्टा जवाब ॾींदो, उल्टा सुल्टा कंदो, त सोचो अरे सुबुह जो त केॾो सुठो हुयो, हाणे ॾिस। न कॾहिं कॾहिं ॾिसजो पंहिंजे ॿारनि में ईअं चेंज अची वेंदो आहे। कॾहिं कॾहिं उहा जीअं तव्हां सां गॾु आहे न घर में, तव्हां सां गॾु आहे घर में त ॾाढो सुठो आहे, घर खां ॿाहिरि वियो हुनजो संग ख़राब थी वेंदो। पोइ जॾहिं उहो वापसि घर ईंदो आहे न, हुनजो व्यवहार ई चेंज थी वेंदो। त बाबा चवनि था हिन करे हाणे असांखे सदा इहे ध्यानु रखिणो आहे कि असांखे सम्झणो आहे हर हिकु चीज खे। उहो कॾहिं सम्झो जॾहिं तव्हां सुबुह सुबुह जो न शांती सां उथंदा करो, भॻवान खे बि शांती सां यादि कंदा करो। काथे भॻवानु असांखे चईंदो आहे सिर्फ़ु ख़ुदि खे आत्मा सम्झो, मूंखे निराकार रूप में मथे यादि करो शांती सां, ऐं काथे हिन जे बदिले माण्हू केॾा ग्रंथ शास्त्र, केॾा रड़ियूं मारदा रहंदा आहिनि, केॾियूं आरतियूं कंदा आहिनि, केॾा सिमरन कंदा आहिनि, केॾा जाप जपदा आहिनि। ऐं परमात्मा छा चई, ख़ुदि खे आत्मा सम्झो, मूंखे निराकार रूप में मथे यादि करो, बसि शांती सां पंहिंजो बुद्धि योग मथे लॻायो। जी सम्झो तव्हांखे हाणे अगरि चांद जे बारे में सोचणो हुजे त तव्हांजी बुद्धि मथे वेंदी न, हा भई चांद ईअं आहे, हीअं अॼु हीअं ॾेखारे में ॾिनो, कल्ह ईअं हुयो, पूर्णिमा ॾींहुं कीअं हूंदो आहे, त असांजी बुद्धि मथे हली वेंदी। उअं ई हाणे असांजी बुद्धि काथे वञणी खपे, सूर्य चांद तारनि खां बि पारो निराकारी दुनिया में, परम धाम में वञणी खपे। पोइ हुते असांखे परमात्मा खे यादि करणो। सुबुह सुबुह जो तव्हां इअं करे ॾिसो, शांती सां उथो, शांति सां पंहिंजी बुद्धि खे मथे लॻायो। सुबुह जो या जॾहिं बि ॾींहं में समय मिले न, बसि कम सां फ्री थी हाणे पंहिंजी बुद्धि मथे लॻायो, त तव्हांखे उहो अनुभव थींदो, तव्हांखे परमात्मा खां शक्ति मिलंदी, तव्हांखे हर ॻाल्हि यथार्थ सम्झ में अची वेंदी, परखे सघंदव तव्हां हुन ॻाल्हि खे, यथार्थ निर्णय करे सघंदव, तॾहिं तव्हां जीवन में हल्का रही सघंदा आहियो। अॼु माण्हू शांती सां वेही ई नथो। जॾहिं भॻवान खे एॾो शोर शराबे सां तव्हां यादि था करो, त तव्हां सॼे ॾींहं में पंहिंजी घर गृहस्थी बि शोर शराबे में हलाईंदव। शांती सां धैर्यता सां भॻवान खे यादि करो न, त असांजो सॼो ॾींहुं शांती सां ई, भले तव्हां आवाज़ त कढणी पवंदी, लेकिन तव्हांजी आवाज़ में न तीखोपन न हूंदो, हलचल न हूंदी। ॾिसो हिकु हूंदो आहे शांती जो आवाज़, भले उहो केतिरो बि जोर सां ॻाल्हाईंदो न, लेकिन हुनजे शब्दनि में, हुननि जी टोन में न अशांती न हूंदी। उहो कॾहिं ईंदी आहे जॾहिं असांजो मन शांत हूंदो आहे। असांजो मन शांत हूंदो आहे न, असां जो चऊं था, जो सोचूं था, उहो ई ॻाल्हायूं था, त असांजे ॻाल्हाइण में शोर शराबो न हूंदो। लेकिन अगरि असांजे मन में ॾाढी सारियूं ॻाल्हियूं हूंदियूं, जेके चईंदा आहिनि ध्यानु ॿियो काथे आहे, करनि कमु हिते था, ऐं पंहिंजे जीवन में अगरि तव्हांखे उन्नति प्राप्त करणी आहे, पंहिंजी गृहस्थी सुठी रीति हलाइणी अथव, त ही सभिनि खां पहिरियों इहो फोन ऐं टीवी बंदि करणी खपे। फोन बि चलो हिक ॿ सां ई ॻाल्हाए, छो जो तव्हां जेतिरा माण्हुनि सां ॻाल्हाईंदा आहिनि न, उहो माण्हू छा थो करे, हीअं थो करे, हूअं थो करे। सम्झो तव्हां सॼे ॾींहं में 10 माण्हुनि सां फोन ते ॻाल्हायो था, 10 माण्हू तव्हांखे चईंदा हा असां हीअं था करूं, हीअं था करूं, हीअं था करूं, ऐं कलयुगी आत्मायूं आहियूं असां, कलयुगी दुनिया में त कलयुगी थी वियासीं न, स्वभाव संस्कार, त असां कॾहिं बि कंहिंजे प्रभाव में अची सघंदा आहियूं।
कॾहिं बि माण्हू अॼु कंहिंजे बि प्रभाव में अची थो सघे, या माण्हू तव्हांखे पंहिंजे प्रभाव में वठी वठंदा आहिनि। पोइ सुठो भलो माण्हू घर गृहस्थी हलाए थो, पति पंहिंजी पत्नी खे घर बार संभालण लाइ ॾे थो। घर में पत्नियूं आहिनि जेकी घर में अॼुकल्ह कम सभु मायूं करे थी वञनि, कंहिंखां पुॼे नथो, फोननि ते ॻाल्हाइनि थियूं, अलाए हुननि जी दिमाग़ ई बदिली थो वञे। ॿुधायो माण्हू काॾे वञे? न, तव्हांखे ड्यूटी मिली आहे भई घर जे लेडीस खे शांति सां घर संभालो, रोटी ठाहियो, ॿारनि खे संभालो। हिन जे बदिले तव्हां हेॾे होॾे फोन करे टीवियूं ॾिसी पंहिंजो दिमाग़ हेॾे होॾे लॻाईंदव, तॾहिं त न त ॿार सुठी रीति पाले था सघो, न गृहस्थी सुठी रीति हलाए था सघनि, न रोटी चैन जी। अॼु अगरि हिकु लेडी चाहे त पंहिंजे शांत मन सां घर में रोटी ठाहे न, त हुनजो घर जो सभिनि जो मन शांत हुजे, सुठो थी वञे। ॾाढी वॾी ड्यूटी आहे, छा टेंशन आहे? मतिलबु कमाइण वारा कमाइनि था, लेकिन घर में लेडीस खे छा टेंशन आहे? सिर्फ़ु इहा ई टेंशन आहे सुबुह जो उथणो आहे, इहो करिणो आहे, उहो करिणो, इहा कोई टेंशन करण वारी? इहे त ख़ुशी ख़ुशी सां कमु करिणो आहे न भई, छा कंदव न त ॿियो कोई त टेंशन न आहे भई। पैसे कमाइण में त बि थोरी दिमाग़ लॻाइणो पवंदो आहे। बाक़ी घर में मायुनि खे छा टेंशन आहे? मायुनि जी टेंशन हूंदी आहे। ठीकु आहे, सुठो त ख़ुदि ई करो, थोरो सो ई त कमु हूंदो आहे, एॾो त न हूंदो आहे। अगरि सभु बांटे करे मिली करे करनि त घर जो कमु एॾो न हूंदो आहे, लेकिन अॼुकल्ह सभु हिक ॿिए सां ठहींदा न आहिनि। घर में न माण्हू फालतू ज्यादा सोचदा आहिनि, ये ईअं थी करे, ईअं थी करे, ईअं थी। तव्हां सॼे ॾींहं जो पंहिंजो चार्ट ॾिसो, ऐं अॼु सॼे ॾींहं में तव्हां केतिरनि माण्हुनि सां फोन ते ॻाल्हायो, उन्हनि जी ॻाल्हियूं बि तव्हां सॼो ॾींहुं सोचियो, पोइ तव्हां पंहिंजे ॿारनि ते ठीक रीति ध्यानु ॾेई सघंदा, पंहिंजी रोटी ठीक रीति ठाहे सघंदा। तंहिंखां तव्हां लक्ष्य रखो, मां सुबुह सुबुह जो बि ज्ञान या कुझु बि तव्हां ॿुधो था भॻवान जो, कुझु बि सॼो ॾींहुं हुन ई स्थिति में तव्हां घर संभालो न, तव्हांजे घर में ॾाढी सुख शांती थी वेंदी। पर माण्हुनि खे भॻवान खे यादि करणु पुॼे ई नथो, बसि हेॾां होॾां हीअं हूअं। छो की ॾिसो, कॾहिं बि आहे न छा थींदो आहे, जॾहिं असां फोन ते कंहिंसां ॻाल्हाईंदा आहियूं न, हाणे हुननि जी शहर जो वातावरण बि अलॻि हूंदो आहे। जीअं तव्हां मुंबई में वञो, मुंबई में सभिनि जी फास्ट लाइफ हूंदी आहे, उते सभिनि जो दिमाग़ फास्ट हलंदो आहे। हाणे तव्हांखे मुंबई वारे माण्हू सां रोज़ पंहिंजे शहर में, जबकि तव्हांजे शहर में एॾो कुझु न आहे, तव्हां ॻाल्हाईंदा न, तव्हांजो दिमाग़ बि फास्ट हलणु लॻी वेंदो। लेकिन हिते त कुझु ईअं आहे ई न, पोइ तव्हांजे जीवन में अशांती थी वेंदी। हिन करे फोन ते कोई करे बि थो, हा भई सभु ठीकु आहे, सभु ठीकु आहे, बसि छुट्टी। हाणे उहो हुननि सां छा थो थिए, छा नथो थिए, ठीकु आहे, उहो तव्हांखे ॻाल्हि बि ॿुधाइनि था भई असां त सम्झंदासीं इहे ई ठीकु आहिनि, लेकिन असां त हुते आहियूं न। असां हिकु कमु करे सघंदा आहियूं, अगरि तव्हांखे कोई ॻाल्हि ॿुधाए बि थो त हुन समय भॻवान सां थोरी प्रार्थना करो, अरदास करो, या जो बि करिणो अथव करो, छुट्टी। अॼुकल्ह जेतिरो तव्हां इहा चीज खे अपनाईंदव न, ओतिरो तव्हांजो मन शांत रहंदो, ओतिरो तव्हांजे घर में जेका रहण वारा माण्हू आहिनि उहे सुख शांती सां बि रहंदा, उहे बि रहंदा। पोइ हुनजो दुआयूं बि तव्हांखे मिलंदियूं, भई कंहिंखे सुख ॾियणु मतिलबु, अॼु तव्हां पंहिंजे घर में ई पंहिंजो वातावरण सुठो रखो त घर वारे माण्हुनि खे सुख मिलंदो। त कंहिंखे सुख ॾियण त पुण्य जो कमु आहे न, कंहिंखे पैसो ॾियण थोरी पुण्य जो कमु आहे। उहो त ॾाढा माण्हू ॾींदा आहिनि, दान पुण्य कंदा आहिनि। माण्हू सोचदा आहिनि की असां दान करे आयासीं, पुण्य जो कमु करे आयासीं। अरे हुन वञी करे तव्हांजे पैसे सां सिगरेट दारू पीतई करे त तव्हां बि पाप में फसी वियो। इन करे धन बि ॾाढो सावधानी सां कंहिंखे दान ॾियो। सम्झो था कंहिंखे कुझु मदद करो था, लेकिन अगरि उहो तव्हांजे हुन पैसनि सां, हुन चीजनि सां, इहे नॉन वेज वग़ैरह, मीट वग़ैरह या इहे सभु चीजूं खाइनि था न, त हुनजो बि पाप त असांखे पवंदो आहे। जॾहिं सोचो था पुण्य कमु कयो, लेकिन हुन तव्हांजे धन खे जीअं यूज़ कयईं त हुनजो पाप बि तव्हांखे पवंदो। कर्मनि जी गति ॾाढी गहरी आहे। तंहिंजे करे हिन दुनिया में न
कंहिंजी मदद करण खां पहिरियों बि ॾाढो सावधान रहणो आहे। परमात्मा खे यादि करे करो न त कुझु बि न थींदो, न जो असांखे पाप न चढ़ंदो। बसि विच में भॻवान खे अवश्य लायो। तॾहिं चई न भॻवान जे नाम भॻवान अर्थ सां दान पुण्य था करो। मां नथी करां, ये मूंखे जो परमात्मा ॾिनो अथई उहो ई उन्हनि जे ॿारनि खे ॾियां थी। हाणे उहो ॼाणे हुनजो ॿार ॼाणे पई, कोई ईंदो बि अगरि ॾियणो बि पईंदो न हुजे त बाबा खे यादि करे ॾियो त उहो बि उन धन जो सही उपयोग कंदो। वे बाबा चवनि था सदा शांत मन रखो। सुबुह सुबुह जो उथी करे शांति सां उथो, हड़बड़ाहट में न अचो। शांति सां सभु कुझु कमु कंदा न त तव्हांखे हर ॻाल्हि यथार्थ तां परखे सघंदव। शांति में आहे न ॿ शक्तियूं समायलियूं आहिनि। शांति में रहंदासीं न त असां हर चीज खे सुठी रीति परखी बि सघंदासीं ऐं यथार्थ निर्णय बि करे सघंदासीं कि छा सही आहे छा ग़लति आहे। पोइ हुन रीति कमु कंदासीं त छा थींदो, असां सदा हल्का रहंदासीं। अॼु ॻाल्हि ॾिसो, अगरि तव्हांजे जीवन में कोई ॻाल्हि आहे, ॾाढी नंढी सी ॻाल्हि हूंदी, लेकिन माण्हू हुन ॻाल्हि खे ॾाढो वॾो करे छॾींदा आहिनि। सम्झो काॾे वञिणो ई आहे, हाणे घर में जेका बि माण्हू हूंदा, काॾे वञिणो ई आहे त हुन हेतिरी सी ॻाल्हि में बि माण्हू ॾाढो हुनखे सोच वीचार करे ॾाढो टेंशन में अची वञे। अरे हीअ वञिणो आहे, केरु वञे, कॾहिं वञे, ईअं उहो, मतिलबु घर में हिकु अशांति जो माहौल ठही वेंदो आहे। सभु ईअं हूअं ईअं हूअं, त उहो त करिणो ई आहे, लेकिन मन शांत हुजणो खपे। मन शांत हूंदो न त हुनमें उहो शोर शराबो न लॻंदो आहे। बाबा चवनि था भई ॻाल्हाइणो त पईंदो ई सही, लेकिन मन शांत हूंदो त उहो शोर शराबे वारी जेकी सिचुएशन थी वेंदी आहे न घर में थोरे समय जे लाइ, हा उल्लो हा उल्लो हा उल्लो थी वेंदो। पोइ कॾहिं कॾहिं हा उल्ले में न कुझु गड़बड़ी थी वेंदी आहे, पोइ माण्हू पछताईंदो आहे। अॼुकल्ह दुनिया में थोरो बि माण्हू ख़ुशि थो थिए न त ख़ुशी ख़ुशी में कुझु बि उल्टो सुल्टो चई थो छॾे, मज़ाक थो करे छॾे, उल्टो सुल्टो खाई थो छॾे। अॼुकल्ह ॾिसो माण्हू केॾो उल्टो सुल्टो खाए थो, मस्ती मस्ती में खाई था छॾनि, पोइ शरीर बीमार थो थी वञे। पोइ कोई मना करे त चईंदो न असां त ईअं खाईंदा आहियूं, ईअं कुझु न थींदो आहे, कुझु न थींदो आहे। लेकिन असांखे हर हिकु चीज ध्यान सां, अटेंशन रखो, टेंशन न करो जीवन में। अरे ईअं न थी वञे, ईअं न थी वञे, न अटेंशन त रखिणो आहे। भई अॻियां पाणी आहे त मूंखे सावधानी सां हलणो आहे, लेकिन टेंशन थोरी करिणो, अरे एॾो पाणी आहे मां कीअं वञा, मूंखे त ॾाढी टेंशन थी थिए, ईअं थोरी चईंदासीं। पंहिंजो अटेंशन ॾेई करे धीरे धीरे हली हलंदासीं परमात्मा खे यादि करे। त बाबा चईंदा आहिनि कि टेंशन न करो, अटेंशन हर ॻाल्हि जो रखो ऐं सदा मन खे शांत रखो, तॾहिं तव्हां हर ॻाल्हि जी यथार्थ समस्या जो हल कढी सघंदव, तॾहिं तव्हां पंहिंजे जीवन में सदा हल्को रहंदव। अच्छा मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदान मालिकपन जी स्मृति द्वारा मनमना भव जी स्थिति ठाहिण वारा मास्टर सर्वशक्तिवान ठो। बाबा चवनि था सदा ये स्मृति इमर्ज रूप में रहे कि मां आत्मा करावनहार आहियां, मालिक आहियां। मां आत्मा केरु आहियां, करावनहार आहियां, मालिक आहियां। मां विशेष आत्मा आहियां, मां सर्वशक्तिवान जी संतान मास्टर सर्वशक्तिवान आहियां। त हिन मालिकपन जी स्मृति सां छा थींदो कि मां आत्मा मालिक आहियां। मां आत्मा जो चाहियां मुंहिंजो मन उहो ई संकल्प कंदो, मुंहिंजी बुद्धि उन रीति ई कमु कंदी। मां आत्मा जो चाहियां मुंहिंजे मन में उहो ई संकल्प ईंदो, मुंहिंजी बुद्धि बि उहो ई कमु कंदी, मुंहिंजा संस्कार बि परमात्मा बाप जहिड़ा हूंदा, ॿियो कोई बि संस्कार इमर्ज न थींदो।
मुंहिंजो शरीर खे मां जीअं हलाइण चाहियां मां हलाए सघंदी आहियां। मां आत्मा मालिक आहियां, त मां अलॻि आहियां। असांजी आत्मा शरीर खां अलॻि आहे न, तॾहिं त जॾहिं आत्मा शरीर छॾंदी आहे त आत्मा अलॻि थी वेंदी आहे। शरीर त तव्हांजे साम्हूं ई पियो हूंदो, त केरु वई? आत्मा वई। त आत्मा मालिक आहे न। लेकिन हिन समय सभिनि जी आत्मा शरीर जी गुलाम थी वई आहे, मन जी गुलाम थी वई आहे। आत्मा चाहे थी कि मां हिन ॻाल्हि खे न सोचां, लेकिन मन घड़ी घड़ी हुन ॻाल्हि खे सोचे थो। मां आत्मा मालिक आहियां, मन खे मां ऑर्डर थी करां कि मन हाणे तूं हिन ॻाल्हि खे न सोच, फालतू ॻाल्हियूं बिल्कुल बि न सोचदे। बुद्धि तूं हाणे हेॾे होॾे न भटकदीअ, पर भॻवान मथे आहे त मथे ई भॻवान खे यादि कर। के चईंदा न के कि हेॾे होॾे मंदर छा था वञो, घर में पियो आहे न मंदर, हिक मंदर में वञो। त उहो पंहिंजे खे बि, मां आत्मा बि पंहिंजी बुद्धि खे ऑर्डर थी करां। पहिरियों त बुद्धि भटकदी आहे न, हेॾे वञा हेॾे वञा हेॾे वञा। मां आत्मा मालिक आहियां, हाणे पंहिंजी बुद्धि खे चवां थी कि भई भॻवान त मथे आहे, हेॾे होॾे काथे था भटको, चुपचाप भॻवान खे शांति सां मथे यादि करो। मां आत्मा मालिक आहियां, पंहिंजे संस्कारनि खे मां ऑर्डर थी करां कि पंहिंजे मुंहं में जेका बि बुरा स्वभाव संस्कार आहिनि उहे सभु ख़तम थी वञनि हाणे जा हाणे। कोई बि ख़राब संस्कार हाणे मुंहिंजे आत्मा में न रहणो खपे। मां आत्मा मालिक आहियां, पंहिंजी हिन देह जी कर्मेंद्री की जीभ खे मां ऑर्डर थी करां कि बसि ये चीज हाणे शरीर जे लाइ सुठी न आहे, हाणे न बार बार इच्छा न थियणी खपे। जिभ चईंदी आहे न, पेट चईंदो आहे मूंखे ये चीज न खपे, लेकिन जीभ में रस ईंदो आहे, असांजी ज़ुबान में टेस्ट ईंदो आहे, पर उहा चीज असांजे लाइ सुठी न आहे। अॼु माण्हू ईअं ई था करनि था, पोइ शरीर खे बीमार था करे छॾनि। ये खाऊं ये खाऊं ये खाऊं, हाणे शरीर खे जो सूट नथो करे उहो न खाइणो आहे, लेकिन आत्मा कंहिंजी गुलाम थी वई आहे? पंहिंजे हिन जीभ जी, टंग जी गुलाम थी वई आहे। हीअं कोई तव्हांखे चए हीअं न कर हीअं कर, त चए मां तुंहिंजी तव्हांजो छो ॿुधां, पंहिंजी मर्ज़ी जो कंदमि। ऐं हीअं असां पंहिंजी जीभ जा ई गुलाम थी विया आहिनि माण्हू, पंहिंजी जिभ जा ई गुलाम आहिनि, पंहिंजे मुंहं जा ई गुलाम आहिनि। आत्मा चए थी मां त इहे चइण न चाहींदी हुयमि, लेकिन मुंहं मां निकिरी वियो, त मतिलबु आत्मा जीअं त पंहिंजे मुंहं जी गुलाम गुलाम, तॾहिं त चईंदा आहिनि मैं गुलाम। केरु गुलाम आहे? इहा आत्मा चईंदी आहे कि मां पंहिंजे शरीर जी गुलाम थी वई आहियां। तॾहिं आत्मा पंहिंजे पीउ खे सॾु कंदी आहे, हे भॻवान मूंखे शक्ति ॾे। तॾहिं आत्मा में शक्ति न आहे न। हाणे बाबा असांखे चवनि था सदा यादि रखो कि मां आत्मा अलॻि मालिक आहियां। मां पंहिंजे मन खे चवां थी कि न हाणे त भॻवान खे यादि करणो, फालतू ॻाल्हियूं न यादि करणियूं आहिनि, त असां में उहा शक्ति परमात्मा ॾींदो आहे आत्मा खे। जॾहिं असां परमात्मा खे यादि कंदा आहियूं न, त असांजी आत्मा में शक्ति अची वेंदी आहे, त उहो पंहिंजी सूक्ष्म ऐं स्थूल कर्मेंद्रियनि खे पंहिंजे कंट्रोल में करे रखंदी आहे। त हीअ असांखे सदा यादि रखणो खपे कि मां आत्मा केरु आहियां? हिन शरीर जी मालिक आहियां, मन बुद्धि संस्कारनि जी मालिक आहियां। स्लोगन आहे ग्लानी ऐं डिस्टर्बेंस खे सहन करण ऐं समाइण, अर्थात पंहिंजी राजधानी निश्चित करण। ॾिसो, अगरि तव्हांखे घर में या संबंधनि में माण्हू तव्हांजी ग्लानी था करनि, तव्हांखे डिस्टर्ब था करनि, तव्हां सहन कंदा हलो परमात्मा जी यादि में, ॿियो ई उन्हनि सां सुठा कंदा हलो। सहन करे उहो जेतिरो तव्हांखे परेशान करनि, जेतिरो तव्हांजी ग्लानी करनि, तव्हां ॿियो उन्हनि खे मान ॾियो, सम्मान ॾियो, उन्हनि जे लाइ सुठो करो। हिन सां छा थी वेंदो? हिकु अहिड़ो समय ईंदो कि सभु तव्हांखां पुछंदा, सभु तव्हांखे वॾो सम्झी करे हलंदा। वॾो कोई ईअं ई थोरी थींदो आहे। अॼु माण्हू चए थो कि असां घर जा वॾा आहियूं, ईअं ई थोरी कोई वॾो थी वेंदो। जॾहिं सहन कंदव सभिनि जी ॻाल्हियुनि खे,
कोई बि तव्हांखे उल्टो सुल्टो चए तो हुनखे सहन करे हलो, ॿियो ई हुननि सां सुठो रीति हलो, तॾहिं ई तव्हांखे माण्हू वॾो सम्झदा। अॼु ॾिसो हर धर्म स्थापक केॾो सहन कयो अथनि। अॼु ॾिसो हर धर्म, जीसस क्राइस्ट, क्रिश्चन जी जीसस क्राइस्ट, गुरु नानक देव, सभिनि ग्लानी सही आहे। भॻवान की केॾी माण्हू ग्लानी था करनि। भॻवान खे चवनि था कि भॻवान कण कण में आहे, मतिलबु कुते, ॿिली, हाथी, कच्छ मच अवतार, पोइ भॻवान जा अहिड़ा भयानक भयानक रूप ठाहे वेठा आहिनि। हाथी ठाहे छॾियो अथनि भॻवान खे, हाथी जहिड़ो मुंहुं, बंदर जहिड़ो मुंहुं, काली जहिड़ो मुंहुं, एॾा अस्त्र शस्त्र भॻवान खे ॾेई छॾिया अथनि। चवनि था चीटी में बि भॻवान आहे, तॾहिं त भॻवान एॾो वॾो आहे। छो जी असां हुननि जी एॾी ग्लानी कई आहे, असां हुनखे चऊं था कि न इहे त गणेश ई भॻवान आहे, त भॻवान बि गणेश जे रूप में बि असांजी मदद कंदो आहे। हालांकि उहो त निराकार आहे, हुनजो कोई दैहिक आकार थोड़ी आहे, पर हुन भॻवान एॾो रहम दिल, एॾो दया जो सागर। कोई चईंदो हिन पत्थर में ई भॻवान आहे, मूंखे त हिन में ई दर्शन खपे। कोई चईंदो हिन कीचड़ में ई भॻवान आहे, मूंखे त हिन कीचड़ में ई भॻवान जो दर्शन खपे। त बि भॻवान हुननि जी उते मदद कंदो आहे, तॾहिं त हू सभिनि खां वॾो आहे। त वॾो ठहिण मतिलब सहन करण ऐं समाइण। सहन बि करो, हुननि जी ॻाल्हियुनि खे समाए बि वठो, ऐं हुननि जे लाइ दुआ बि करो, हुननि जी मदद बि करो। हुननि जा दुश्मन न ठहो, न त कॾहिं बि कोई तव्हांखे वॾो न चईंदा। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो। ओम शांति दीदी।